ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ है 8/12/2023। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार हिते धारणा करे ॿियनि खे बि ज़रूरु कराइणी आहे। पास थियण लाइ माउ बाप समान ठहिणो आहे। जो ॿुधंदा आहियो उहो ॿुधाइणो बि आहे। प्रश्न: ॿारनि में कहिड़ी शुभ कामना उत्पन्न थियण बि सुठो पुरुषार्थ जी निशानी आहे। ॿारनि में ये शुभ कामना रही अगरि उत्तर आहे ॿारनि में यदि इहा शुभ कामना रहंदी आहे की असां माता पिता खे फॉलो करे गद्दी ते वियूं त इहा बि ॾाढी सुठी हिमत आहे। जो चवंदा आहिनि बाबा असां त पूरो इम्तिहान पास करे इहा बि शुभ बोलंदा आहिनि कंदासीं, असां त पूरो इम्तिहान पास कंदासीं, इहा बि शुभ बोलंदा आहिनि। हिन जे लाइ पुरुषार्थ बि एतिरो तीव्र करिणो खपे। गीता असांजा तीर्थ न्यारा आहिनि। ओम शांति। हाणे हिते पाप आत्मायूं त सभी आहिनि, पुण्य आत्मायूं हूंदियूं आहिनि स्वर्ग में। इहा आहे पाप आत्माउनि जी दुनिया। हिते आहिनि अजामिल जहिड़ा पाप आत्मायूं ऐं स्वर्ग में आहिनि देवतायूं पुण्य आत्माउनि जी दुनिया। ॿिन्हिनि जी महिमा अलॻि अलॻि आहे। हर हिक जो ब्राह्मण आहे उहो पंहिंजे खे हिन जन्म जी हर हिक जो ब्राह्मण आहे उहो पंहिंजे हिन जन्म जी जीवन कहानी बाबा वटि लिखी मोकिले की असां केतिरा पाप कया। बाबा वटि सभिनि जी जीवन कहानी आहे। ॿारनि खे पतो आहे की हिते ॿुधणु ऐं ॿुधाइणो आहे, त ॿुधाइण वारा केतिरा ढेर खपनि। जेसि ताईं ॿुधाइण वारा न ठहिया तेसि ताईं पास न थी सघंदा। त ज्ञान जो ॿुधूं था उहो सम्झी करे धारण करे ॿुधाइण वारो बि ठहिणो आहे। ॿिया सत्संग में ईअं ॿुधी करे पोइ ॿुधाइण जे लाइ बंदल उहे न हूंदा आहिनि। हिते धारणा करे पोइ कराइणी आहे, फॉलोअर्स ठाहिणा आहिनि। ईअं न की हिकु ई पंडित कथा ॿुधाईंदो आहे। हिते हर हिक खे माउ बाप समान ठहिणो आहे। ॿियनि खे ॿुधाए तॾहिं पास थिए, बाप जी दिलि ते चढ़े। नॉलेज ते ई सम्झाइबो आहे। हुते त सभु चवंदा आहिनि श्री कृष्ण भॻवानु वाचे। हिते त चइबो आहे ज्ञान सागर पतित पावन गीता ज्ञान दाता शिव भॻवानु वाचे। हुते त सभु चवंदा आहिनि श्री कृष्ण भॻवानु वाचे। हिते त चवंदा आहिनि ज्ञान सागर पतित पावन गीता ज्ञान दाता शिव भॻवानु वाचे। ॾिसो, ज्ञान सागर पतित पावन गीता ज्ञान दाता शिव भॻवानु वाचे। राधे कृष्ण व लक्ष्मी नारायण खे भॻवानु भगवती न चई सघंदा आहियूं, लॉ न आहे, परंतु भॻवानु उन्हनि खे पद ॾिनो अथई त ज़रूरु भॻवानु भगवती ई ठाहींदा। इन करे उन्हनि जो इहो नाम पियो आहे। तव्हां हाणे विजयमाला में पिरोइण जो पुरुषार्थ करो था न। असां विजयमाला में असांजो आत्मा अचे हिन जे लाइ असां पुरुषार्थ कयूं था। माला त ठहींदी आहे न, मथे में रुद्राक्ष जी माला हूंदी आहे। ईश्वर जी माला हिते ठहे थी न। इहे चवंदा आहियूं न असांजा तीर्थ न्यारा आहिनि, उहो त धक्का खाईंदे तीर्थनि ते वेंदा आहिनि। तव्हांजी त ॻाल्हि ई न्यारी आहे। तव्हांजी बुद्धि जो योग शिव बाबा सां गॾु आहे। रुद्र जे गले जो हार ठहिणो आहे न। माला जे राज खे बि ॼाणंदा न आहिनि। मथे में शिव बाबा फूल, पोइ जगदम्बा जगत पिता ऐं उन्हनि जी 108 वंशावली। बाबा ॾिठो आहे ॾाढी वॾी माला हूंदी आहे, पोइ सभी हुन खे खीचंदा रहंदा आहिनि। बाबा ॾिठो आहे ॾाढी वॾी माला हूंदी आहे, पोइ सभी हुन खे खीचंदा रहंदा आहिनि। राम राम चवंदा आहिनि, लक्ष्य कुझु न आहे। रुद्र माला फेरंदा आहिनि, राम राम जी धुन लॻाए ॾींदा आहिनि। इहे सभु थियो भक्ति मार्ग। इहो पोइ बि थींदो। ॻाल्हियूं त इहा वरी बि ॿियूं ॻाल्हियुनि खां ठीकु आहे। ओतिरो समय कोई पाप न हूंदो। भक्ति मार्ग में माण्हू चलो खिलौना ठाहे करे खेॾे बि थो, उन्हनि खे सनानु कराए, मालायूं आदियूं पाराए, श्रंगार कराए, भोग लॻाए, चलो ठीकु आहे, पाप खां त बचनि था। पापनि सां बचण जी युक्ति आहे। हिते माला फेरण जी ॻाल्हि न आहे, स्वयं माला जो दानो ठहिणो आहे। हिते असां माला न जपंदा आहियूं, हिते असां स्वयं माला जो दाणो ठहिण जो स्वयं खे पुरुषार्थ करे अहिड़ो लाइक़ु ठाहींदा आहियूं जो असां बि बाबा जी गले जी माला ठही वञूं। गले जी माला
बाबा चईंदा आहिनि मुंहिंजी त इहा पूरी दुनिया जी आत्माऊं मां पंहिंजी माला ठाहिणा आहे, लेकिन पहिरियों बाबा जी नज़दीक वारी माला जो दाणो ठहूं। त असांजा तीर्थ न्यारा आहिनि, असां अव्यभिचारी राही आहियूं, पंहिंजे शिव बाबा जे घर जा आहियूं न। योग सां असांजा जन्म जन्मांतर जा विक्रम भस्म थींदा आहिनि। श्री कृष्ण खे कोई ॾींहुं राति यादि करे, परंतु विक्रम कदापि विनाश न थींदा, कदापि विनाश न थींदा। राम राम चओ त हुन समय पाप न थींदो आहे, पोइ वरी पाप करण लॻी वेंदा आहिनि। इहे न पाप कटंदा आहिनि या आयु वधंदी आहे। हिते योग बल सां तव्हां ॿारनि जा पाप भस्म थी वेंदा आहिनि। भक्ति मार्ग में माण्हू वाहिगुरु वाहिगुरु चए, सतनाम सतनाम चए, त हिन सां पाप न भस्म थींदा आहिनि। हा, ओतिरो समय तव्हां पाप नथा करो उहो ठीकु आहे, लेकिन आयु त न वधंदी आहे न। पिछले जन्मनि जा पाप त न भस्म थींदा आहिनि। जन्म जन्मांतर जे लाइ आयु अविनाशी थी वेंदी आहे। मनुष्य खां देवता ठाहिणु, हिन खे ई जीवन ठाहिणु चइबो आहे न, कि मनुष्य खे असां देवता जहिड़ो ठाहियूं, हिन खे ई जीवन ठाहिणो चाहींदो आहे। देवताउनि जी केतिरी महिमा आहे न। पंहिंजे खे चईंदा आहिनि असां नीच पापी आहियूं, त ज़रूरु सभु अहिड़ा हूंदा न। ॻाईंदा बि आहिनि, मुझ निर्गुण हारे में कोई गुण न आहे, आपे ही तरस पियो। इहा परमात्मा जी महिमा आहे, उहो तव्हांखे सर्वगुण संपन्न श्री कृष्ण समान ठाहिनि था न। तव्हां हाणे ठहो था न श्री कृष्ण समान। बाबा चवनि था कि हाणे बाबा जो असांखे ठाहिनि था, उहो असां ठहूं था न। इन जे अॻियां असांखे कोई गुण न हुयो। पहिरियों बाबा चवनि था हाणे असां ठहूं था, पहिरियों त न हुया न। हिकु निर्गुण बालक जी संस्था बि आहे। अर्थ न सम्झंदा आहिनि निर्गुण कंहिंखे चइबो आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो श्री कृष्ण व लक्ष्मी नारायण जे गुणनि जी महिमा ॻाईंदा आहिनि, सर्वगुण संपन्न। हाणे पोइ तव्हां ओड़ा ठहो था, हाणे असां देवी देवताउनि जहिड़ा ठहूं था। ॿियो कोई सत्संग अहिड़ो न हूंदो जिते ईअं चईंदा कि असां हिननि जहिड़ा ठाहींदा आहियूं। हुते त सिर्फ़ु महिमा ई ॻाए करे हली ईंदा आहिनि। हुते थोरी ईअं भई चईंदा कि असां हिन जहिड़ा ठहूं था। हाणे गुरू जी बि देहदारी गुरू कंदा, उहो उन्हनि जी बि महिमा ॻाईंदा। ईअं न कि असां बि गुरू वांगुरु पवित्र रहूं, न, ख़ुदि न ठहींदा। उहो गुरू बि उन्हनि खे न चईंदो कि तव्हां पवित्र रहो। छो जी घर गृहस्थी में उन्हनि में शक्ति न, उन्हनि खे पतो पवित्र रहण लाइ गरबा छॾिणो पवंदो, इन करे पंहिंजे फॉलोअर्स खे बि उहो राह न ॾेखारींदा आहिनि। चईंदा आहिनि पोइ इहे बि गरबा छॾे ईंदा त असां वटि पैसो कीअं ईंदो। त बाबा चईंदा आहिनि ऐं ॿिया माण्हू कीअं ईंदा, वरी सोचदा सभु गुरू इहा गरबा छुड़ाईंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो श्री कृष्ण व लक्ष्मी नारायण जी गुणनि जी महिमा ॻाईंदा आहिनि, सर्वगुण संपन्न। हाणे असां ओड़ा ठहूं था। ॿिया सत्संगनि में ईअं न हूंदो आहे जिते ईअं चवनि। हिते बाप पुछंदा आहिनि तव्हां लक्ष्मी नारायण खे वरदाओ या राम सीता खे। ॿार बि बेसमझंदा न आहिनि। झटि चईंदा आहिनि बाबा असां त पूरो इम्तिहान पास कंदासीं। शुभ बोलंदा आहिनि, परंतु हीअं न कि हाणे हिकु समान, हा सभी हिकु समान ठही सघनि, हीअं न थींदो। परंतु पोइ बि हिमत ॾेखारींदा आहिनि न। बाबा मम्मा आहिनि शिव बाबा जा मुरबी ॿार, बाबा मम्मा आहिनि शिव बाबा जा मुरबी ॿार। असां उन्हनि खे फॉलो करे गद्दी ते वेहींदासीं। इहा शुभकामना सुठी आहे न। पोइ एतिरो पुरुषार्थ करिणो खपे। हिन समय जो पुरुषार्थ कल्प कल्प ठही वेंदो आहे, गारंटी थी वेंदी आहे न। हाणे जे पुरुषार्थ सां पतो पवंदो आहे कि कल्प पहिरियों बि हीअं कयो हुयो। कल्प कल्प अहिड़ो पुरुषार्थ हलंदो। जॾहिं इम्तिहान थियण जो समय हूंदो आहे त पतो पइजी वेंदो आहे असां केसि ताईं पास थींदासीं। टीचर खे त झटि पतो पइजी वेंदो आहे। इहे नर सां नारायण ठहिण जी गीता पाठशाला आहे। ॿियो गीता पाठशालाउनि में हीअं कॾहिं न चईंदा कि असां नर सां नारायण ठाहिण लाइ आया आहियूं, या टीचर ई चई ॾींदो कि मां नर सां नारायण ठाहींदुमि। ॿियो कंहिं सत्संगनि में ईअं थोरी थींदो आहे। पहिरियों त टीचर खे नशो खपे कि मां बि नर सां नारायण ठाहींदुमि। गीता जे प्रवचन करण वारा त ढेर आहिनि।
त पहिरियों असांखे ज्ञान ॿुधाइण वारे खे इहो नशो हुजिणो खपे कि असां नर सां श्री नारायण ठहींदासीं। पहिरियों त टीचर खे नशो हुजिणो खपे। गीता जे प्रवचन करण वारा त ढेर आहिनि, बाबा चवनि था, परंतु किथे बि हीअं न चईंदा कि असां शिव बाबा द्वारा पढ़ंदा आहियूं। उहो त मनुष्य द्वारा पढ़ंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो ऊच त्यूच परमपिता परमात्मा शिव जो आहे ई स्वर्ग जो रचयिता नॉलेजफुल, उहो ई अची करे पतितनि खे पावन ठाहींदो आहे। गुरु नानक जी भी उन्हनि जी महिमा गाई आहे। परमपिता परमात्मा जप साहिब खे त सुख मिले। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो ऊच ते ऊचो सचो साहिबु उहो हिकु आहे। उहो ख़ुदि चईंदा आहिनि मुंहिंजे बाप खे यादि करो। मां तव्हांखे सची अमर कथा तीजड़ी जी कथा ॿुधाईंदो आहे न, त इहे नॉलेज आहे तीसरो नेत्र मिलण जी, नर सां श्री नारायण ठहिण जी नॉलेज बाबा असांखे ॾियनि था। हे पार्वती उमा अमरनाथ तव्हांखे अमर कथा ॿुधायां थो। ऊच ते ऊचो शिव बाबा आहे, पोइ ब्रह्मा विष्णु शंकर, पोइ स्वर्ग जा लक्ष्मी नारायण, पोइ चंद्रवंशी नंबरवार ईंदा आहिनि। समय बि सतो रजो तमो थींदो वेंदो आहे न बाबा। पूरो असांखे मथां खां हेठि कीअं नंबरवार आत्मायूं पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाईंदियूं आहिनि। पोइ बाबा चवनि था समय बि सतो रजो तमो थींदो वेंदो आहे। इहे ॻाल्हियूं कोई बि न ॼाणंदा आहिनि। बाबा ॾाढो गुह्य ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। आत्मा में अविनाशी पार्ट आहे, हिकु हिकु जन्म जो पार्ट भरियलु आहे आत्मा में। हाणे ॿिए सेकेंड असांखे छा करिणो आहे उहो बि असांजी आत्मा में फीड आहे, उहो कॾहिं विनाश न थी सघंदो आहे। बाप चईंदा आहिनि मुंहिंजो पार्ट भरियलु आहे। तव्हां सुखधाम में रहंदा आहियो, मां शांती धाम में रहंदो आहियां। सुख ऐं दुख असांजे नसीब में आहे ई। बाबा चवनि था सुख ऐं दुख असांजे नसीब में आहे ई। सुख ऐं दुख में केतिरा केतिरा जन्म मिलंदा आहिनि, उहो बि बाबा असांखे सम्झाए ॾिनो अथई न। मां तव्हांजो निष्कामी बाप आहियां, तव्हां सभिनि खे स्वर्ग जो मालिक ठाहींदो आहियां। बाबा चवनि था मां तव्हांजो निष्कामी बाप आहियां, मूंखे कोई कामना थोरी आहे कि तव्हां एतिरा पैसा ॾियो त मां तव्हांखे उहो करां। बाबा त निष्कामी बाप आहे जो असांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। अगरि मां बि पतित ठहां त पोइ तव्हांखे पावन केरु ठाहे? सभिनि जी पुकार केरु ॿुधे? पतित पावन कंहिंखे चईंदा आहिनि। इहे बाप सम्झाईंदा आहिनि। कोई गीता पाठी ईअं न सम्झाए सघंदा आहिनि। उहो त त्रिलोकी जो अर्थ बि भिन्न भिन्न प्रकार सां ॿुधाईंदा आहिनि। उहो त त्रिलोकी जो अर्थ बि भिन्न भिन्न ॿुधाईंदा आहिनि। मनुष्य चईंदा आहिनि वेद शास्त्रनि सां इहे वेद शास्त्र भॻवान सां मिलण जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। हिन वेद शास्त्र पढ़ण सां भॻवान से मिलण जो रास्तो मिलंदो आहे। बाप चईंदा आहिनि इहे सभु शास्त्र भक्ति मार्ग जे लाइ आहिनि, ज्ञान मार्ग वारनि जे लाइ शास्त्र आहिनि ई न। ज्ञान ॿुधाइण वारो ज्ञान सागर मां आहियां, बाक़ी सभु आहे भक्ति मार्ग जी सामग्री। मां ई अची करे हिन ज्ञान सां सर्व खे सदगति ॾींदो आहे। उहो त सम्झंदा आहिनि बुधो पानी सां निकिरियो पोइ समाइजी वियो, परंतु मिलण जी त ॻाल्हि ई न आहे। भई असां आत्मायूं भॻवान मां सां निकितासीं, हिकु परम ज्योति मां सां सभु नंढियूं नंढियूं ज्योतियूं निकिता हुयूं, पोइ हुन में समाइजी वेंदासीं। एक्चुअल में अंत में आहे न असां सभु हिकु झुंड मुआफ़िक परम धाम में हली वेंदा आहियूं न बाबा जे पुठियां पुठियां, त माण्हुनि खे ईअं लॻंदो आहे कि जीअं त परम ज्योति में समाइजी वियो। श्री बाबा जी किरणनि द्वारा सभु आत्मायूं ढकिजी वेंदियूं आहिनि न। भई आत्माउनि ते परम सूर्य जी किरनी के नंढी बिंदी ते पए त उहो थींदो न भई सूर्य जी किरणनि सां उहो ढकिजी वियो। त बाबा चईंदा आहिनि ॾिसो अंत में जॾहिं सभु आत्मायूं बाबा जे पिछाड़ी हली वेंदासीं त जीअं असां उहो परम ज्योति जी किरणनि में असां सभु उन्हनि जी किरणनि जे अंदरि समाइजी वेंदासीं। हूंदासीं त अलॻि अलॻि न पंहिंजे पंहिंजे सेक्शन में,
त बाबा चए थो परंतु मिलण जी त ॻाल्हि न आहे न, आत्मा इमार्टल आहे, उहो कॾहिं जल्दी कटंदी न आहे। बाप इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि जी सम्झानी ॾींदा आहिनि। तव्हां ॿारनि खे पैर खां चोटी ताईं ख़ुशी रहणी खपे। असां योग बल सां विश्व जा मालिक था ठहूं, असां योग बल सां विश्व जा मालिक था ठहूं। इहा ख़ुशी बि नंबरवार आहे, हिकु रस न थी सघंदी आहे। इम्तिहान फल हिकु ई आहे, परंतु पास बि हर हिकु पास बि करे सघनि न। राजधानी स्थापना थिए थी न, उनजो प्लान बाबा ॿुधाईंदा आहिनि। सूर्यवंशन में एतिरी गद्दी हूंदी, चंद्रवंशन में एतिरी गद्दी हूंदी। जो नापास थींदा उहे दास दासी ठहींदा। दास दासियुनि में बि दास दासियुनि सां बि नंबरवार राजा रानी ठहींदा आहिनि। दास दासियुनि सां बि नंबरवार राजा रानी ठहींदा आहिनि। मतिलबु बाबा चईंदा आहिनि न, जो हाणे अगरि ईअं भले ॾाढो पुरुषार्थ करे करे हलनि था, लेकिन कॾहिं कॾहिं कोई अहिड़ी ग़लती करे छॾंदा आहिनि। भले हुननि पंहिंजो धन तन मन धन सभु ॾिनो आहे, त बि कुझु ग़लति कंदा बि रहंदा आहिनि ऐं सेवा बि करनि था, इहे बि करनि था। त बाबा चईंदा आहिनि पिछाड़ी में उन्हनि खे राजा रानी जो पाठ ॾेई छॾंदासीं। अनपढ़े अंत में पद पाईंदा आहिनि न। बाबा सम्झाईंदा त ॾाढो आहिनि, कुझु बि न सम्झो त पुछी सघंदा आहियो। विवेक चईंदो आहे न, विवेक चईंदो आहे न त उहो किथे जनम वठंदा, हुते बि कोई कम सुख आहे छा। बाबा सम्झाईंदा त ॾाढो आहिनि, कुझु बि न सम्झो त पुछी सघंदा आहियो। विवेक चईंदो आहे न त उहा किथे जन्म वठंदा। मतिलबु जो माण्हू बाबा जी ज्ञान में हली करे बि बाबा जी श्रीमत जे विपरीत कमु घर में रही करे, त उहो किथे जन्म वठंदा। ज्ञान बाबा चईंदा न, मुंहिंजो ज्ञान वेस्ट न वेंदो आहे। जो बि हिकु बार ॿुधे त स्वर्ग में त ईंदो ई आहे, भले त्रेता जे अंत में छो न हुजे। न त उहो किथे जन्म वठनि, हुते बि कोई कम सुख आहे छा। वॾो मान रहंदो आहे, वॾे महलनि जे अंदरि रहंदा आहिनि, वॾा वॾा बगीचा हूंदा आहिनि। हुते 2-3 मंज़िल ठाहिण जी दरकार न रहंदी आहे, ज़मीन ॾाढी रहंदी आहे न। बाबा चईंदा आहिनि पैसे जी कमी न आहे, ॾाढो शौक़ु रहंदो आहे। पैसे जी कमी न आहे, ॾाढो शौक़ु रहंदो आहे ठाहिण जो। जीअं हिते मनुष्यनि जो शौक़ु रहंदो आहे न, न्यू दिल्ली ठाहियूं त उहे सम्झंदा आहिनि इहे नयो भारत आहे। वास्तव में त नयो भारत स्वर्ग खे चइबो आहे, पुराणो भारत नर्क खे चइबो आहे। हुते जेतिरो जंहिंखे खपे हुते जेतिरो जंहिंखे खपे ओतिरो मिली वेंदो आहे। मतिलबु पंहिंजे हाणे पुरुषार्थ अनुसार आत्मा ओतिरो ई खणी सघंदी आहे, हूंदो त सभु ड्रामा अनुसार आहे। त लेकिन बाबा चईंदा आहिनि न, हुते सोनो हीरा त ईअं सड़क ते जीअं मिटी, जीअं हाणे जीअं मिटी पथर पिया आहिनि हुते, लेकिन आत्मा ओतिरो ई खणंदी जेतिरो हाणे पुरुषार्थ कंदी। महल आदि जो कल्प पहिरियों ठहिया हूंदा उहे ई ठहींदा। इहे ज्ञान ॿियो कोई सम्झी न सघे, परंतु जंहिंजी तक़दीर में आहे उनजी बुद्धि में ई वेहींदो आहे। मतिलबु इहे ॻाल्हियूं बि सभिनि जी बुद्धि में न वेंदियूं। जंहिंजो पाठ हूंदो, जंहिंजी तक़दीर हूंदी, उहा ई ईअं पंहिंजी बुद्धि में ईअं धारण करे सघंदा आहिनि। ॿारनि खे पुरुषार्थ करिणो आहे, पूरो योग में रहणो आहे। भक्ति मार्ग में श्री कृष्ण जे योग में ई रहंदा आहिनि। स्वर्ग जा मालिक त न ठहींदा आहिनि न। हाणे त स्वर्ग असांजे साम्हूं आहे। तव्हां परमपिता परमात्मा जी बायोग्राफी, ब्रह्मा विष्णु शंकर जी बायोग्राफी बि ॼाणंदा आहियो न। ब्रह्मा केतिरा जन्म वठंदा आहिनि इहे तव्हांखे मालूम आहे न। बाप चईंदा आहिनि इहे माताऊं स्वर्ग जो द्वार खोलंदियूं आहिनि, बाक़ी सभु नर्क में पिया आहिनि। इहे माताऊं स्वर्ग जो द्वार खोलण वारियूं आहिनि। बाबा जे घर में ॾिसो, कल्ह बाबा चई न, तव्हांजे घर में कोई अचे त उहो भले सेंटर ते न ईंदा, लेकिन घर में बि घर गृहस्थी रहण वारियूं ख़ासि माताऊं त कंहिंसां न कंहिंसां ॻाल्हाईंदी रहंदियूं आहिनि। ऐं पुरुष बि धंधे में जो हूंदा आहिनि, उहे बि युक्ति सां कीअं बि करे हर आत्मा खे एतिरो त ज़रूरु ॿुधाए, असांखे परमात्मा हीअं चईंदो आहे,
परमात्मा असांजी आत्मा जो पीउ आहे न उहो असांखे हीअं हीअं ॿुधाईंदा आहिनि हीअं हीअं युक्ति सां हिकु लाइन बि चईंदो आत्मा परमात्मा त बि उन्हनि खे पतो त लॻी वेंदो हा भई परमात्मा आयल आहे हीअं ॿुधाए थो। कम से कम ॿुधंदा न त अंत में असांखे उल्लना त न ॾींदा न। माताऊं ई सभिनि जो उद्धार कंदियूं। असां परमात्मा जी महिमा कंदा आहियूं था सम्झी करे चईंदा आहियो शिव बाबा तव्हांखे नमस्ते। तव्हां अची करे असांखे वारिस ठाहींदा आहियो, स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहियो बाबा, तव्हांखे नमस्ते। ईअं अहिड़े शिव बाबा खे नमस्ते। वैसे त शिव बाबा चईंदा आहिनि की ॿारनि खे नमस्ते न करिणो खपे, लेकिन त बि ॿार चईंदा आहिनि बाबा तव्हां असांखे स्वर्ग जो मालिक था ठाहियो न, इन करे नमस्ते। बाबा खे त ॿार नमस्ते कंदा ई आहिनि। पोइ बाप बि चईंदा आहिनि ॿार नमस्ते। तव्हां बि कोई पाई पैसे जो वारिस ठाहींदा आहियो, तव्हां बि मूंखे बाबा चवनि था तव्हां बि मूंखे पाई पैसे जो वारिस ठाहींदा आहियो न। बाबा असांखे पूरे विश्व जो मालिक ठाहींदो आहे ऐं असां बाबा खे पाई पैसे जो वारिस ठाहींदा आहियूं, कौड़ी जो वारिस ठाहींदा आहियूं। असां तव्हांखे हीरो जो वारिस ठाहींदा आहियूं। असां बाबा खे छा संभाल लाइ ॾिनो आहे, या बीमार तन ऐं जेको बि असां वटि कलयुगी धन संपत्ति चीजियूं आहिनि, ऐं बाबा असांखे पूरी हीरे जहिड़ी दुनिया जो मालिक ठाहे छॾींदा। शिव बालक खे वारिस ठाहींदा आहियो न। शिव बालक असांजो वारिस आहे न। शिव बाबा खे अॼु सॼो ॾींहुं शिव बाबा खे पंहिंजो बालक सम्झी करे उन्हनि जी पालना कजो। उनखे शिव मुंहिंजो बालक वारिस आहे न। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे बाबा अॼु चवनि था नमस्ते ऐं सलाम वालेकुम। नमस्ते बि करनि था ऐं सलाम वालेकुम बि करनि था। ऐं ख़ासि माताउनि खे ऐं असां सभिनि खे बाबा वंदे मातरम था चवनि। छो जे असां सभु आत्मायूं बाबा जी सीतायूं आहियूं न, बाबा जी पार्वतियूं बि आहियूं। त आत्मा जे नाते ते बि ऐं शरीर जे हिसाब सां बि बाबा सभिनि माताउनि खे वंदे मातरम चवनि था। ॾिसो माताऊं ई घर गृहस्थी में रही करे अगरि बाबा जी श्रेष्ठ मत ते हलंदियूं त माताउनि खे ॾिसी केॾी सारी आत्मायूं अची वेंदियूं। अच्छा असांजी बि अहिड़े माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार शिव बाबा जे घर खे शिव बाबा जे घर जो अव्यभिचारी राही ठही योग बल सां विक्रमनि खे दग्ध करिणो आहे। शिव बाबा जे घर जो अव्यभिचारी राही ठही योग बल सां विक्रमनि खे भस्म करिणो आहे। ज्ञान जो सिमरन करे अपार ख़ुशी में रहणो आहे। ॿियो आहे बाप समान गद्दी नशीन ठहिण जी शुभकामना रखंदे हुए बाप समान गद्दी नशीन ठहिण जी शुभकामना रखंदे हुए बाप खे पूरो फॉलो करिणो आहे असांखे। वरदाना शीतला देवी ठही सर्व कर्मेंद्रियनि खे शीतल शांत ठाहिण वारा स्वराज्य अधिकारी ठहो। शीतला देवी ठही सर्व कर्मेंद्रियनि खे शीतल ठाहिण वारा स्वराज्य अधिकारी ठहो। जो स्वराज्य अधिकारी ॿार आहिनि न उन्हनि खे कोई बि कर्मेंद्री धोखो न ॾेई सघंदी आहे। जॾहिं धोखो ॾियण जी चंचलता समाप्त थी वञे तॾहिं स्वयं शीतला देवी ठही वेंदा आहियो। जॾहिं ऐं सभु कर्मेंद्रियूं बि शीतल ठही वेंदियूं आहिनि। हर कर्मेंद्री असांजे ऑर्डर ते हलणी खपे। शीतला देवी में कॾहिं क्रोध न ईंदो आहे। कई चईंदा आहिनि क्रोध न थोरो रोब त रखिणो पवंदो आहे। शीतला देवी में कॾहिं बि क्रोध न हूंदो आहे, लेकिन कई चईंदा आहिनि क्रोध न थोरो रोब रखिणो पवंदो आहे। लेकिन रोब बि क्रोध जो अंश आहे।
त जाते अंश आहे हुते वंश पैदा थी वेंदो आहे। त शीतला देवी शीतल देव आयो, हिन करे असांखे स्वप्न में बि कॾहिं क्रोध व रोब जा संस्कार इमर्श न थियनि। बाबा चवनि था शीतला देवी ऐं शीतल देव आयो, हिन करे असांखे कॾहिं स्वप्न में बि क्रोध ऐं रोब जा संस्कार इमर्श न थियणा पवनि, न थियण खपनि। स्लोगन आहे आज्ञाकारी ॿार स्वतः आशीर्वाद जे पात्र हूंदा आहिनि, उन्हनि खे आशीर्वाद मांगण जी दरकार न हूंदी आहे। आज्ञाकारी ॿार स्वतः ई पर बाबा जे आशीर्वाद जे पात्र हूंदो आहे, उन्हनि खे आशीर्वाद मांगण जी दरकार न हूंदी आहे। भॻवान खां माण्हू अॼु आशीर्वाद घुरे थो छो, भॻवान जे चए ते नथो हले, उनजो नाम सिमरन थो करे, उनजी पूजायूं करे थो, लेकिन उहो जो चए थो न उनखे अगरि मञी करे न हलंदासीं त बसि मांगदा ई रहंदासीं। त मांगण खां बजाए बाबा चवनि था आज्ञाकारी ॿार ठहो, आज्ञाकारी ॿार ठहो बाबा। ऐं बाबा चवनि था शीतला देवी ठहो। मातेश्वरी जी जा महावाक्य नैनहीन खे राह ॾेखारियो, नैनहीन अर्थात ज्ञान नेत्रहीन खे राह ॿुधाइण वारा परमात्मा। नैनहीन खे राह ॾेखारियो प्रभु। हाणे इहे जो मनुष्य गीत ॻाइनि आहिनि नैनहीन खे राह ॾेखारियो, त गोया राह ॾेखारण वारो हिकु परमात्मा ठहिरियो, तॾहिं त परमात्मा खे सॾु कंदा आहिनि। ऐं जंहिं समय चईंदा आहिनि प्रभु राह ॿुधायो, त ज़रूरु मनुष्य खे राह ॾेखारण लाइ ख़ुदि परमात्मा खे निराकार रूप खां साकार रूप में अवश्य अचिणो खपे न, अवश्य अचिणो खपे, तॾहिं त स्थूल में राह ॿुधाईंदा। अचनि बग़ैर राह त ॿुधाए न सघंदा न। बाबा चवनि था बिना अचण बग़ैर राह त ॿुधाए न सघंदासीं। हाणे मनुष्य त मुंझल आहिनि, उन मुंझे उहे खे राह खपे, हिन करे परमात्मा खे चईंदा आहिनि नैनहीन खे राह ॿुधायो प्रभु। इनखे ई पोइ खिवैया बि चई छॾंदा आहिनि। बाबा चवनि था मम्मा चवनि था कि ॾिसो साकार में अचिणो, हाणे मनुष्य जो मुंझल आहिनि, उन मुंझे उहे खे राह खपे, हिन करे परमात्मा खे चईंदा आहिनि मुंझल आहिनि न दुनिया में, छा करूं छा न करूं, हिक ॿिए खां पुछंदा रहंदा आहिनि, भटकंदा रहंदा आहिनि, न टिकाणे न मंदिर फलाणे फलाणे फलाणे, किथां असांखे राह मिले। नैनहीन खे राह ॿुधायो प्रभु। हुनखे पोइ खिवैया बि चईंदा आहिनि कि हुन पार अथवा हिन पंज विकारनि जे तत्व सां जो ठहियल इहा सृष्टि आहे, इन खां पार करे हुन पार अर्थात पंज तत्वनि खां पार जो छठो महतत्व अखंड ज्योति महतत्व आहे, हुन में वठी हलो। त परमात्मा बि जॾहिं हुन पार खां हिन पार अचे तॾहिं त असांखे वठी वञे न। त परमात्मा खे बि पंहिंजी धाम सां अचिणो पए, तॾहिं त परमात्मा खे खिवैया बि चईंदा आहियूं न। उहो ई असां बोट खे आत्मा रूपी नाव खे पार वठी हलंदा आहिनि। हाणे जो परमात्मा सां गॾु योग रखंदा आहिनि, बाबा चवनि था हाणे जो मूंसां गॾु योग रखंदा आहिनि उन्हनि खे साथ वठी वेंदमि। बाबा सां गॾु जंहिंजो योग आहे उहो सभु साथ में हलंदा, बाक़ी सभिनि जो जंहिंजो जंहिंसां योग आहे न उहो उन्हनि जे पुठियां पुठियां अची वेंदा। जीअं अगरि असांजो डायरेक्ट परमात्मा निराकार सां योग आहे त जॾहिं बाबा वेंदा त असां बि बाबा सां गॾु हली हलंदासीं। ऐं बाक़ी जो असांखे बाबा असां द्वारा बाबा खे यादि करण वारा आहिनि। जीअं कई माण्हू चवंदा आहिनि न कंहिंखे चओ बाबा खे यादि करो, भले बाबा खे त ई न, असांखे त तव्हां ई ॿुधायो। असांखे त दीदी दादी चईंदा बाबा खे यादि करो, हा, लेकिन उहो होसि ताईं नथा पहुची वञनि त दीदी दादी ताईं पहुचंदा आहिनि। दीदी दादी खे उन्हनि सां ॿुधणु, उन्हनि खे यादि करणु, उन्हनि जे सां उहो योग लॻवाइनि, वेहनि साम्हूं त योग लॻी वेंदो। त तव्हां पंहिंजी दीदी दादीअ जी आत्माउनि जे पिछाड़ी वेंदव, जेको बि दीदी दादी खे यादि कंदो आहे।
की हा असांजी दीदी असांखे ईअं ॿुधाईं, दीदी हा दीदी ईअं, दादी हूअं, बाबा ईअं, ब्रह्मा बाबा। ऐं जेको डायरेक्ट शिव बाबा खे यादि कंदो न, त जॾहिं शिव बाबा वेंदा त उहो शिव बाबा जे पिछाड़ी हली वेंदा नंबर 1। त शिव बाबा सां गॾु केरु वञे, त पर जो परमात्मा सां गॾु जेको परमात्मा सां गॾु योग रखंदो आहे उनखे ई बाबा साथ वठी वेंदा। बाक़ी जो बची वेंदा उहो धर्मराज जी सज़ा खाइण खां पोइ मुक्ति में ईंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।